अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ मैं वहाँ गॾु नाजिया मीर। नाज़रीन, गुज़िरियल ॾींहुं सेनेट में इज़राइल ख़िलाफ़ इज़राइल ऐं भारत जे गठजोड़ ख़िलाफ़ ठहराउ मंज़ूर कयो वियो आहे। वरी अक्सरियत सां नाज़रीन ठहराउ खे मंज़ूर कयो वियो आहे ऐं कंडेम कयो वियो आहे। ताज़ो ई इसराइली वज़ीर आज़म जी जेका स्टेटमेंट साम्हूं आई आहे रीजनल अलायंस जे हवाले सां, ऐं उहो रीजनल अलायंस ठाहियो पियो वञे अगेंस्ट शिया ऐं सुनी एक्सेस जे, ऐं उन हवाले सां पिणु नाज़रीन इन शइ जो इज़हार कयो वियो आहे जंहिं ते पिणु न रुॻो उन जी मज़म्मत कई वई आहे पर खुली करे पाकिस्तान उन ते पंहिंजो ठहराउ बि ॾिनो आहे। ऐं हीअ सभु कुझु उन वक़्तु थिए पियो जॾहिं मां ख़बर आहे त अॼु खां नाज़रीन भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जे इज़राइल जे दौरे जो आगाज़ बि थी चुको आहे। 2 ॾींहंनि जो दौरो आहे ऐं जंहिंमें तमामु वधीक ॿुधायो पियो वञे त तमामु घणा दिफ़ाई मुआहिदा आहिनि, उन्हनि खे फाइनलाइज़ कयो वेंदो, हिकिड़ी हतमी शक्ल ॾिनी वेंदी ऐं उनखां अॻु जेकॾहिं असां ॾिसूं ऐं वाक़िअनि ते जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि उन ते नज़र विझूं त तव्हांखे यादि हूंदो त इज़राइल में अमेरिकी सफ़ीर पारां हिकिड़ी स्टेटमेंट साम्हूं आई ऐं उन ग्रेटर इसराइल जी हिमायत कई हुई, जंहिं ते पिणु मुस्लिम मुल्कनि तमामु घणी न रुॻो उन जी मज़म्मत कई पर उन ते पंहिंजो एहतजाज बि रिकॉर्ड करायो ऐं सऊदी अरब उन हवाले सां ट्रंप एडमिनिस्ट्रेशन खां वज़ाहत बि तलब कई आहे ऐं उन ते ॼाणायो आहे। हिन वक़्तु ताईं जेका उहा स्टेटमेंट साम्हूं आई हुई ग्रेटर इसराइल जी हिमायत जी, हिन वक़्तु ताईं नाज़रीन ट्रंप इंतिज़ामिया पारां न त उनजी का कंहिं क़िस्म जी का वज़ाहत साम्हूं आई आहे, न त उनजी का तरदीद साम्हूं आई आहे ऐं न ई उन हवाले सां जेको मुस्लिम मुल्कनि पारां जेको ई एहतजाज थियो आहे या जेका उनजी मज़म्मत थी आहे उन हवाले सां बि नाज़रीन हिन वक़्तु ताईं ट्रंप इंतिज़ामिया को जवाबु उन हवाले सां कोन ॾिनो आहे। उन खां सवाइ नाज़रीन जेका हीउ जेको ठहराउ मंज़ूर थियो आहे उन ते पिणु अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। जेको हीउ दौरो थियो आहे ऐं उनखां अॻु अव्हांखे यादि हूंदो त गाज़ा पीस बोर्ड में जेको पहिरियों इजलास थियो पाकिस्तानी वज़ीर आज़म उन में शिरकत कई आहे। हिकु पासे असां ॾिसूं था त जेका हिन वक़्तु मुल्क अंदरि सूरत हाल आहे, तमामु घणा चैलेंजिस जिन जो मूं ज़िक्र कयो ऐं डेवलपमेंट्स जो ज़िक्र कयो पढ़ाई फ्रंट ते, पर हिन वक़्तु मुल्क जे हवाले सां जेका सूरत हाल असां फेस कयूं पिया, हिकु पासे अफ़गानिस्तान मां थींदड़ मुसलसल जेके दहशतगर्द जा मनसूबा आहिनि, गुज़िरियल ॾींहुं बि कोहाट में हिकिड़ो तमामु घणो अफ़सोसनाक दहशतगर्दी जो वाक़ियो थियो जंहिंमें पिणु नाज़रीन 7 ॼणा शहीद थिया ऐं उनखां सवाइ उनखां अॻु बि जेकॾहिं अव्हां ॾिसंदो त हिकिड़ी सीरीज़ वाक़िया असांखे नज़र अचनि पिया, मुख़्तलिफ़ दहशतगर्दी जा वाक़िया थिया आहिनि जंहिंजूं कड़ियूं असां ॾिसूं था त उहे अफ़गानिस्तान सां मिलनि थियूं ऐं ॿिए पासे अमरीकी सदर पारां मुसलसल ईरान मथां हमले जे हवाले सां जेके मामला साम्हूं अचनि पिया उहे पिणु जेकॾहिं अहिड़ो को मामिलो थिए थो त उहे पिणु पाकिस्तान जे लाइ हिकु नई मुश्किल पैदा करे सघनि था। एॾी समूरी सूरत हाल आहे, उन ते एक्सपर्ट्स खां राय वठंदासीं, वधीक सम्झण जी कोशिशि कंदासीं छा थियणु वञे पियो। मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू जे लाइ जेके पैनलिस्ट मौजूदु आहिनि, के एक्सपर्ट्स मौजूदु आहिनि जो तारुफ़ सां कराईंदसि। अॼोके प्रोग्राम में 3 सीनियर डिप्लोमेट्स मूंखे जॉइन कयो आहे, ज़फ़रुल्ला शेख साहब, JR बलोच साहब ऐं हसन हबीब साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी महिरबानी, अवां गुफ़्तगू जे लाइ टाइम ॾिनो। JR साहब, अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी शेख साहब ऐं हसन साहब जी इजाज़त सां। कीअं ॾिसो पिया सेनेट जी जेका असां ठहराउ ॾिसूं था उनखां जेकॾहिं आगाज़ कयूं था तमामु घणो खुली करे पाकिस्तान हीउ मूव खेॾियो आहे ऐं हिन जी टाइमिंग ते बि ज़रूरु असांखे ॿुधाइजो कीअं ॾिसो पिया उन जी टाइमिंग खे। साॻे वक़्त ते भारतीय वज़ीर आज़म जो इज़राइल जो दौरो बि हलंदड़ आहे ऐं पाकिस्तान तमामु खुली करे जेका हीअ करारदाद मंज़ूर कई आहे इन जा इम्प्लीकेशन्स छा ॾिसो पिया अवां? ट्रंप एडमिनिस्ट्रेशन नाराज़ त कोन थी वेंदी ऐं कीअं ॾिसो पिया? ताज़ो ई असां ॾिसूं था त हिकु पासे गाज़ा पीस बोर्ड में पाकिस्तानी प्राइम मिनिस्टर उन में शिरकत कई, पाकिस्तान जी नुमाइंदगी कई ऐं उनजे फौरी पोइ हीउ जेको दौरो असांखे नज़र अचे पियो भारतीय वज़ीर आज़म जो, हीउ उनजो जवाबु ॾिसिजे, उनखे कीअं पिया ॾिसो? मां छा चवंदो? सवाल उठनि था हिन में बेसिकली ॾिसणु घुरिजे हीअं त थिए छा पियो हिन में मिडल ईस्ट जे अंदरि, ऐं थोरो ज़ूम आउट था कयूं। नंबर 1 ईरान ते हमले जी तयारी आहे जंहिंमें इज़राइल ऐं अमेरिका ॿई जेके आहिनि से मुकमिल तरह सां पंहिंजा लश्कर, पंहिंजा जहाज़, पंहिंजा हवाई बहरी जहाज़ एज़ दे से के वी आर ऑल रेडी एंड लोडेड। सो ॿिन्ही तरफ़नि खां इहो चए पियो त असां बि लोडेड आहियूं, तव्हां बि लोडेड आहियो एंड आवर हैंड्स आर ऑन द ट्रिगर। इन जो मतिलबु आहे जेका जंग आहे सा मतिलबु ॾींहंनि या कलाकनि जी ॻाल्हि कान्हे का। एनी मिसकैलकुलेशन, एनी एडवेंचरिज्म फ्रॉम एनी साइड कैन ट्रिगर अ ह्यूज वॉर हियर, नंबर 1। नंबर 2, इंडिया ऐं इज़राइल जी जेका हिस्ट्री आहे, तारीख़ आहे, सा ॾाढी इंट्रस्टिंग आहे ऐं उनखे ॾिठो वञे त हू BJP जे पावर में अचण खां पोइ वधीक स्ट्रेंथन थी आहे। ऐं हिन खां पहिरियां यस हिन रिकग्नाइज़ कयो इंडिया खे कांग्रेस में नेहरू वॉज द प्राइम मिनिस्टर, लेकिन
कांग्रेस पंहिंजो पाण खे कंहिं हद ताईं परे रखियो हिन खां ऐं बाद में पोइ सफ़ारती तालुकात बि थिया हुननि जा पर स्टिल इंडिया जी हिकिड़ी तमामु पोज़ीशन हुई फ़लस्तीन इशू ते ऐं जहिड़ो करे ॾाढी वेझा हुआ PLO वारा कॾहिं कॾहिं असां उन्हनि सां कंदासीं तव्हां इंडिया सां वधीक वेझो आहियो असांखां कोन हालांकि असां जो जेको हर शख़्स आहे सो तव्हां लाइ इवन जान कुर्बान करण जूं बि ॻाल्हियूं करे थो सो उहो हिकिड़ो दौरु हुयो ऐं उन खां पोइ वरी ॿियो दौरु शुरू थियो जेको BJP जे थ्रू ऐं ख़ासि तरह जॾहिं मोदी प्राइम मिनिस्टर थियो आहे दिस इज़ अ थर्ड टर्म सिंस 2014 उन खां पोइ मुंहिंजे ख़्याल में ही जेको अल्ट्रा नेशनलिस्ट आहे पंहिंजे नेचर में हू पंहिंजो पाण खे जेके ॿियूं फोर्सिस आहिनि दुनिया में अल्ट्रा नेशनलिस्ट जंहिंमें इज़राइल ख़ासि तरह आहे उन सां अलाइन पियो करे ऐं इहा ई तबक़ा हुनखे ट्रम्प अञा बि शायदि हुई पर हाणे ट्रम्प थोरो पंहिंजी जेका एटलीस्ट पब्लिक स्टैंड्स खे थोरो फ्लेक्सिबल कयो आहे या थोरो उन में तब्दीली त नथो थी सघां पर हिकिड़ी फ्लेक्सिबिलिटी ॾेखारी अथसि लेकिन हिन दौरे जो अचणु बिल्कुलु दुरुस्त तव्हांजी ऑब्ज़र्वेशन आहे त तमामु हिकिड़े अहिड़े वक़्त में आहे जॾहिं जंग थियण वारी आहे ॿियो इट कम्स मुंहिंजो असेसमेंट इहो आहे डेफिनेटली इट इज़ रिस्पॉन्स बाय इज़राइल एंड बाय इंडिया ऑफ आवर म्यूचुअल डिफेंस पैक्ट विद सऊदी अरेबिया ऐं पॉसिबल टर्की एज वेल एंड कतर सो ही हिकिड़ी एक्सेस ठहे पई थी हुन जी नज़र में ऐं हुन एक्सेस जो जवाबु हुननि वरी ही ॾिनो आहे त हिकिड़ी ज़ायोनिस्ट ऐं हिंदुत्व जो एक्सेस ठाहियो वञे ऐं उन्हनि खे इहा बि तवक़ो आहे त इनखे जेके वेस्ट में सेंटर्स आहिनि ज़ायोनिज़म जा उहे उनखे हथी ॾींदा ऐं इनफैक्ट जहिड़ो कर नतनयाहू त ॿुधाए छॾियो आहे त असां हिकिड़ो अलायंस हलणु जेको आहे सो ठाहिणु चाहियूं था हेक्सागोनल जेको हूंदो या 6 तरफ़ हूंदा जंहिंमें इंडिया इज़राइल साइप्रस ग्रीस US ऑब्वियसली हुन में हूंदो एंड परहैप्स हिकिड़े ॿिए मिडल ईस्ट जे गल्फ जे हिकिड़े कंट्री जो नालो बि उन में वरितो वञे सो जहिड़ो कर त इंजा ख़दोख़ाल ऑलरेडी मुतयन करे छॾिया आहिनि ॿिन्ही साइड्स सो इहो थियो सिंबोलिज़म हाणे ॾिसणो इहो आहे त ही कंहिं हद ताईं वञनि था पंहिंजे कोऑपरेशन में वाकई हू बि इन ई लाइन खे वठी हिकिड़ो म्यूचुअल डिफेंस जो कोऑपरेशन कनि था या सिर्फ़ु टेक्नोलॉजिकल जेको मिलिट्री टेक्नोलॉजी आहे उनखे वठण जे लाइ इंसेंटिव आहे हिन जो मोदी जो आई एम श्योर वी ऑल ऑफ अस नो आहे पंहिंजे ऑडियंस जे लाइ त हिन वक़्तु इंडिया जी जेका इम्पोर्ट आहे इज़राइल खां सा इट इज़ सेकेंड लार्जेस्ट ऐं इज़राइल जी जेका एक्सपोर्ट आहे वेपन्स जी उनमें इंडिया इज़ एट द टॉप त इन मां अंदाज़ो लॻाए सघे थो त ही केतिरो हिकु वेझो अची चुका आहे ऐं उन में ऐं कुझु वेपन्स वरिता बि विया आहिनि ऐं इंट्रस्टिंगली जंहिं वक़्तु मई जून में असांजी हिन सां जंग थी आहे इंडिया सां हिकिड़ी अर्जेंट क़िस्म जी जेका आहे सा कंसाइनमेंट आई छाकाणि जो हू ऑलरेडी पंहिंजा बम मारे चुका हुआ या इस्तेमालु करे चुका हुआ ऐं a consignment of weapons or the bombs was rushed to India. So ये नोयत तमाम मुझे ख्याल में काफ़ी सीरियस आहे ऐं जेको पाकिस्तान जी सेनेट जो जेका रेजोल्यूशन आहे वो हिकिड़ो तमामु टाइमली मैसेज आहे इट रिफ्लेक्ट्स दी एक्सप्रेशन ऑफ द पीपल लेकिन मां चवंदो हलां त वक़्तु अची वियो आहे त तमामु OIC मेंबर्स खे इंडिया जे इन मूव जे ख़िलाफ़ ॻाल्हि ॿोल करणु घुरिजे ॿियनि पार्लियामेंट्स मां अहिड़ा आवाज़ उथणु घुरिजनि ऐं सफ़ाई जेका सऊदी अरब घुरी आहे US खां साॻी तरह असांखे बि घुरनि घुरिजे OIC एज़ अ रेज़ोल्यूशन करे त तमामु मेंबर मुसलमान US खां पुछनि त ही जेको स्टेटमेंट आहे डू यू स्टैंड बाय इट या हिन जो पंहिंजो ओपिनियन आहे इट इज़ वेरी इंपॉर्टेंट फ्रॉम डिप्लोमेटिक पॉइंट ऑफ व्यू डिप्लोमेटिक नुआंसिस पॉइंट ऑफ व्यू त जेकॾहिं को डिप्लोमेट का ॻाल्हि कंदो आहे त इन ऑर्डर टू हू पंहिंजो पाण खे या त डिसोसिएट करे नथो करे त हिकिड़ो लाज़िम हूंदो आहे
कंसर्न पार्टीज़ जो त हू हुकूमत खां जेका जंहिंजो नुमाइंदो आहे हिकिड़ी क्लैरिफिकेशन वठे। सो आई थिंक मोस्ट इम्पोर्टेंट जेको इहो आहे त जेको रेज़ोल्यूशन थिए जेको कयो वञे जेको थियण वारो आहे हींअर ॻाल्हि ॿोल्हि हले पई उते त उन में ॿिन्ही तरफ़ OIC ॿिन्ही तरफ़नि खे करे त छा इंडिया ऐं इज़राइल जो जेको हींअर अलायंस आहे जंहिंमें जेका स्टेटमेंट अचे पई जंहिंजो तव्हां पाण बि ज़िक्र कयो त शिया सुनी एक्सेस हिकिड़ो मुस्लमाननि जो आहे जंहिंजे ख़िलाफ़ हिकिड़ो गैर मुस्लमान हिंदू ऐं जूइश जेको आहे या जूइश नथो थी सघिजे उनखे ज़ियानिस्ट ऐं हिंदुत्व एक्सेस डेवलप कयो वञे। इहो त हिकिड़ी ख़तरनाक ॻाल्हि आहे दुनिया जे स्टेबिलिटी जे लाइ, दुनिया जे अमन जे लाइ, पीस जे लाइ, स्पेशली इन दिस वेरी रीजन। जी जी हर साहब मुंहिंजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि कीअं ॾिसो पिया ज़फ़रुल्ला शेख साहब अवान एक्सेस खे भारत ऐं इज़राइल जो गठजोड़ सेनेट जी करारदाद उन सां गॾोगॾु जेका ते ॻाल्हि थी त पाकिस्तान जे लाइ ही ज़ाहिरा सुठी ख़बर त कोन्हे ऐं ख़तरे जी घंटी ॾिसो पिया मां सम्झो पिया त वॼी चुकी आहे। हाणे जेके इश्यूज़ आहिनि उनमें अफ़गानिस्तान, ईरान, अमेरिका सां असांजा रिलेशनशिप थे रिसेंटली स्टेटमेंट्स इसराइल जो अॻिते ग्रेटर इसराइल जी आइडिया गाज़ा जी वॉर तमामु घणा अची विया आहिनि। असांजी माशाल्लाह प्रोएक्टिव ॾाढो डिप्लोमेसी थी वई आहे ऐं उन में काफ़ी अहिड़े फ़ैसिला आहिनि जेके असांखे करणा पवंदा ऐं कुझु कया आहिनि। त चवण जो मक़सदु आहे त मां शुरू इहो कंदुसि त हिकिड़ो त आइडिया इहो आहे ऑटोमन्स खां पोइ हिन सॼे वेस्ट जो अमेरिकन्स जो ऐं सॼो जेको इहो असल मक़सदु इहो आहे त मुस्लमाननि खे हिकु प्लेटफॉर्म ते न अचणु ॾिनो वञे। नंबर 2 ग्रेटर इसराइल जी ॻाल्हि का बि ख़तमु न थी आहे, उहा बिल्कुलु आहे ऐं ईअं हूंदी लास्ट ईयर खां वठी पोइ सेंचुरी खां वठी इहो सिलसिलो हलंदो अचे थो। हुन में अब्राहम अकॉर्ड थियो, हे थियो। ॿियो हमास खां जेको ग़लती कराई वई कंस्पिरेसी जेके चवनि था थ्योरी हुआ इहो अञा ताईं चवनि था त उन्हनि कंहिं कंस्पिरेसी ते उनखे अटैक करायो वियो, इसराइल ते जंग छिड़ी वई। असल में चौथों मक़सदु अमेरिकन जो इहो आहे सिंपली बेसिकली द अमेरिका फोर फ्रंट ते बि आहे ऐं अमेरिका बिहाइंड द सीन बि आहे। जेको इसराइल करे थो बेसिकली इसराइल अमेरिकन जे लाइसेंस खां बग़ैर नथो करे सघे का बि शइ। ऐं जेकॾहिं इहा असां जेके ॻाल्हि कयूं त जी इसराइल जे वज़ीर आज़म हीअं चयो आहे उन खां असां सफ़ाई अमेरिकन पुछंदा या अमेरिका खे ख़बर आहे या न आहे या ट्रम्प उनखे ॻाल्हाईंदो, बिल्कुलु अमेरिकन जे लाइसेंस जे बग़ैर इसराइल कुझु करे नथो सघे। बेसिकली इट्स अमेरिकन कॉलोनी। असल में हाणे ईरान जो जेको चैलेंज आयो आहे बिल्कुलु मां सम्झां थो त हीउ जेको सॼो फोर्स अॻिते थियो आहे पुर्तगाल में जहाज अची बीठा आहिनि, फोर्सिस निकिरी विया आहिनि, कतर जे बेस सां ॿियनि बेसिस सां अमेरिकन हलिया विया आहिनि ऐं पंहिंजे ईरान मां माण्हू निकिरी विया आहिनि, ॿ ॿेड़ा अॻिते अची विया आहिनि। मां पहिरें शुरू खां वठी इन ख़्याल जो आहियां त इहा जंग थींदी, केतिरी थींदी, लिमिटेड थींदी या कीअं थींदी, हे जेकी अख ॿूट हले थी उहा सॼी हिन ते आहे। ॾिसो अॼु स्टेटमेंट आई आहे हिनजी स्टेट यूनियन में जेकी एड्रेस कयो आहे ट्रम्प उन चयो आहे त ईरान वटि उहे मिसाइल्स आहिनि जेके इराक जेके अमेरिका खे हिट करे सघंदा। सो देयर आर मेन 2 इश्यूज़। नंबर इहो आहे त न्यूक्लियर जेको आहे उहो वेपन ठाहिण न ॾींदासीं, बिल्कुलु हिनखे कैप करे छॾियो। पर उन ते ईरान जो इहो आहे त NPT वारा सिग्नेटरी आहियूं, असां पीसफुल पर्पसिस लाइ कंदासीं जंहिंजे लाइ अमेरिका राज़ी नथो थिए। नंबर 2 बेसिक मिसाइल्स जेको सॼो सिलसिलो आहे उनखे बि हो चवनि था त हिन ते बि टोपी पारायूं। हाणे सॼी ॻाल्हि वञी हिते वञी बीठी आहे जेके अख ॿूट हले थी, इनमें न को ईरान जी हिस्ट्री जेकॾहिं तव्हां वठो ॾिसो इराक ईरान वॉर बि 8 साल हली विया। ईरानियुनि एॾा तमामु स्ट्रॉन्ग फाइटर्स आहिनि। ईरान इज़ नॉट अ स्मॉल कंट्री। 2 ॾींहं पहिरियों रशिया जी बि स्टेटमेंट अची वई आहे, जेकॾहिं इहा ॻाल्हि थिए त कमु ख़राबु थी वेंदो। नंबर 3 5 नंबर ॻाल्हि इहा आहे India is a big market for the West, for Americans and for Israel. ॿियो हिंदुत्व जेको बि आहे हाणे हिननि जी BJP या मोदी सरकार जेकी आहे उन्हनि में इहो आहे त मां हिकिड़ो डिप्लोमेट थी करे इहा ॻाल्हि सिखी आहे त मेन या मेजर फैक्टर जेको डिप्लोमेसी जो दुनिया में हले थो वेस्ट ईस्ट ऐं सॼो त मुस्लमान जो रिलीजियस फैक्टर हुन में मेजर फैक्टर आहे। उनमें प्रॉक्सीस बि ठहनि थियूं, सभु ठहनि थियूं। तव्हां ॾिठो त मिडल ईस्ट में कहिड़े नमूने में चिथे छॾियो वियो आहे, इसराइल खे में वञो, ईरान खे केतिरो घटि कयो वियो आहे, पाकिस्तान ते केॾो प्रेशर आहे। पर अल्हम्दुलिल्लाह फॉर्चुनेटली ड्यू टू आवर गुड लीडरशिप असां एटॉमिक जेको आहे पावर थी विया आहियूं ऐं पाकिस्तान जो सॼो रोल हिन में आहे।
छो न वरी आहे जेको हाणे बोर्ड ऑफ पीस खे सॼी अख ॿुटे जी घेरे थी पई। असल मक़सदु आहे अमेरिकन्स जो इसराइल खे रिकग्नाइज़ कराए हिकिड़ो रीजनल अलायंस ठाहिनि। बिल्कुलु इहो आहे जेको रीजनल अलायंस ठहंदो ऐं कंहिंजो ठहंदो, नॉन मुस्लिम्स जो ठहंदो, यहूदियुनि जो ठहंदो ऐं पंहिंजो हिंदुस्तान जो ठहंदो। हाणे हिंदू मां नथो चवां छो जो इलाही दोस्त असांजा हिंदू पाकिस्तान में बि आहिनि, पर उते जेके आहे हुनमें जेको सॼो इहो रीजनल अलायंस इन करे ठाहिनि था जो अमेरिका के सॼे एरिया में चाइना दोस्त नाहे, पाकिस्तान विच ते आहे, सीज़नल फ्रेंड आहे, ईरान दोस्त नाहे ऐं ॿिया गल्फ में कुझु दोस्त न आहिनि, उहो आहिनि त उहो मतिलबु घणो कारगर न आहिनि हुन में। जेकॾहिं हिकु दोस्त हुनजो आहे वेस्ट जो त इंडिया आहे, उते हुननि जी इन्वेस्टमेंट्स आहिनि, बिलियंस इन्वेस्टमेंट्स आहिनि। हाणे हे जेको रीजनल चीफ या रीजनल जो रिपोर्ट्स आहिनि जेके आहिनि हुन में हिन रीजनल ग्रुप में मुस्लमान मुल्क बि के आहिनि, नाला अञा न आया आहिनि, कुझु अरब कंट्रीज़ बि अचनि पिया। OIC जो इजलास जेको इन करे जेको छॾाइण जो मां सम्झां थो असर अंदाज़ न थींदो, रूटीन थींदो और OIC जी पहिरियों ई चेल भॻी वई आहे, हुनजी चेल भॻल आहे। OIC में कोई यूनिटी कान्हे असांजी पाण में, हर को अलॻि अलॻि ऑपरेट करे थो पियो पंहिंजे लिहाज़ सां। असां BOP में जेको आहे अञा का कमिटमेंट न कई आहे, न फ़ौजुनि जी न कंहिं ॿिए ॻाल्हि जी। ॻाल्हि ॿोल कयूं था, असां हुन में हुयासीं, असां लाइ हिकिड़ो वॾो इम्तिहान आहे। हाणे भई इहा काफ़ी शेटन डिप्लोमेसी हले पई, प्राइम मिनिस्टर साहिबु क़तर में वियो, हिते बि इहो जेको अंदरि हले थी पई सॼी शइ इहा इन ते हले थी त पहिरियों त ईरान में वॉर न थिए त बहितर आहे, छो जो अमेरिकन फोर्सिस काफ़ी इन गल्फ जे स्टेट्स में स्टेशन आहिनि, ॿिए हंधि बि आहिनि, उतां बि निकिरी वियूं आहिनि। पर जेकॾहिं इहा जेकॾहिं वॉर थींदी त लिमिटेड, फुल वॉर न थींदी, छो जो फुल वॉर जेकॾहिं थियो त पोइ त अलाह ख़ैर करे तमामु ॻाल्हि वकोड़जी वेंदी। त मक़सदु चवण जो इहो आहे जेके मां अर्ज़ु कयो आहे सभु शयूं डिप्लोमेटिक फ्रंट ते हिकिड़ी वॾी अलायंस थियण वारी आहे ऐं हुन में जेकॾहिं ग्रेटर इसराइल में ॾिसिजो वई तव्हां अब्राहम अकॉर्ड चओ या ॿियूं शयूं चओ, असांखे मुस्लमान मुल्क जॉइन कंदा ऐं मां सम्झां थो त पोइ उहो ॾींहं में परे न आहिनि जंहिंमें काफ़ी मुल्क इसराइल खे रिकग्नाइज़ कंदा, उन सां डिप्लोमेटिक रिलेशन्स ईंदा। हाणे ऑलरेडी आहिनि, जॉर्डन कयो, इजिप्ट वठो, मोरिटेनिया वठो, तव्हां टर्की वठो, किथे न इसराइल जो एम्बेसीज़ आहिनि उते बाक़ाइदे। त चवण जो मक़सदु आहे त मां लुबाब QED इहो ई आहे त हीउ सॼो प्रोग्राम अमेरिका जो आहे, सॼो प्रोग्राम। इसराइल हिकिड़ो एक्टर आहे, हुननि जो प्लेयर आहे, बैट्समैन आहे, मास्टरमाइंड US आहे जीअं मां चयो ऐं सॼो गेम आहे 100% उन जा मुहरिकात बि असांखे नज़र अचनि पिया, मक़सदु छा आहे उहो बि असांजे साम्हूं आहे। हसन हमीद साहब, आप क्या कहेंगे? OIC की यहाँ पर जियार साहब ने बात की कि उसको यहाँ पर उसका रोल हमें नज़र आना होगा, मतलब उसको मज़ीद एक्टिव होने की ज़रूरत है। ज़फ़रुल्लाह साहब शेख साहब समझते हैं कि उससे कोई फ़ायदा नहीं हासिल होगा। आप कैसे देखते हैं इस वक्त ये जो सारी जिन डेवलपमेंट्स का जिक्र हुआ, और ख़ास करके अगर हम पाकिस्तान के कॉन्टेक्स्ट में बात करें तो एक तरफ से हम देख रहे हैं कि अफ़गानिस्तान से बढ़ती हुई दहशतगर्द कार्रवाइयाँ हैं, दूसरी जानब ईरान अमेरिका का जो मामला है, हम गाज़ा पीस ऑफ बोर्ड में मौजूद थे लेकिन वहाँ पर ना तो ये क्रॉस बॉर्डर दहशतगर्द कार्रवाइयों की बात हुई, ना ही हम कश्मीर के हवाले से कोई बात कर सके, ना ही इस हवाले से पाकिस्तान के जो मौजूदा सूरत हाल में जो खदशात हैं, जो सीज़ फायर गाज़ा के सीज़ फायर पर जो वायलेशंस हैं, ना उस पर कोई बात हो सकी। कैसे देखते हैं आप इस वक्त पाकिस्तान की पोजीशन को इन सारे मामलों में? बहुत शुक्रिया। एक तो देखिए, जैसे हमारे दोनों सीनियर्स ने कहा, हमारी पोजीशन इस वक्त बहुत नाजुक है। OIC जो है वो इतनी कमज़ोर है एज अ फोरम कि वो एक यूनाइटेड प्रोटेस्ट या यूनाइटेड डिमार्श भी नहीं दे सकते। तो हमें उनसे ज़्यादा उम्मीद की ज़रूरत नहीं, हमें अपनी फ़िक्र करनी चाहिए और हमें अपनी पोजीशन, जैसे अभी सेनेट की वो रेजोल्यूशन है, हमें अपनी पोजीशन बिल्कुल वादे कर देनी चाहिए। जहाँ तक न्यू अलायंसेस का सवाल है, वो ज़रूर आएंगे और मैं, शेख साहब मेरे सीनियर हैं, मैं थोड़ा सा उनसे इख्तिलाफ करूँगा कि इजराइल वो नहीं करता है जो अमेरिका का है, बल्कि वो अमेरिका को मैनिपुलेट करता है कि वो किसी तरह से इजराइल के एजेंडा को प्रमोट करे। जैसे ग्रेटर इजराइल है, तो आप देखिए सीरिया में उन्होंने अपना पांव रख दिया है, दुरूज उनकी तरफ हैं और उन्होंने अपनी मर्जी की कम्युनिटीज़ वहाँ प्रमोट की हैं। इराक़ का भी कुछ ऐसा ही हाल किया है। तो जो ओरिजिनल प्लान था जिसमें 7 इस्लामी मुल्कों को उन्होंने डिस्ट्रॉय करना था, क्योस फैलाना था, उनमें आखिरी पीस ईरान है। अभी ये प्रोजेक्ट पूरा नहीं हुआ है कि वो नई बातें शुरू हो गई कि टर्की भी है और कतर भी है और सऊदी अरब भी और पाकिस्तान भी।
तो हमें बिल्कुल ज़हनी तौर पे तैयार रहना चाहिए कि इस मुश्किल दौर में हमें अपनी पोजीशन सिक्योर करनी है। हमें बिल्कुल ख्याल करना है कि अगर इंडिया बहुत ज़्यादा पावरफुल हो जाता है तो कहीं वो हमारी तरफ ना आ जाए। इसराइल और इंडिया का गठजोड़ या बल्कि अलायंस बहुत वाजे है। न सिर्फ लास्ट मई में इजरायली वेपन यूज हुए हैं, बल्कि जब अभिनंदन वाला एपिसोड हुआ था 2019 में, उसमें भी इजरायली मिसाइल यूज हुए थे अगेंस्ट पाकिस्तान। ऑलरेडी इसराइल के एक्सपर्ट्स इंडिया में मौजूद हैं, इंपोर्ट तो अपनी जगह है। बहुत सारी जगहों पे इजरायली टूरिस्ट और उनके फौज के लोग आके रहते हैं। तो इसराइल और इंडिया का तो जो गठजोड़ है वो अपनी जगह है, लेकिन हमारे लिए ये एक बड़ा चैलेंज है कि हम इतने मुश्किल दौर में अपनी डिप्लोमेसी को किस तरह अलाइन करें, किस तरह अपने आप को रेलिवेंट रखें। देखिए, असल प्रॉब्लम यह है कि इंडिया की पूरी कोशिश होती है कि वो हमें इररेलेवेंट करार देते। तो हमें अपने आप को रेलेवेंट रखना है मिडिल ईस्ट में भी और अपने रीजन में भी। और हमारे लिए अब सबसे बड़ी थ्रेट ये है कि अगर ईरान पे हमला होता है, और जो हमारे दोनों सीनियर्स का ख्याल है दिनों की मार है, क्योंकि कोई मिसकैलकुलेशन हुई, कोई रेडार की ब्लिप भी हो तो जंग हो सकती है। ईरान बड़ी हद तक क्योंकि एनपीटी का सिग्नेटरी है, इसलिए ईरान न्यूक्लियर जो है प्रोलिफरेशन में तो नहीं जाएगा, और वो ये बात मान लेगा कि यूरेनियम को वो कैप कर दे। लेकिन ईरान गालबन MTCR का मेंबर नहीं है, मिसाइल टेक्नोलॉजी कंट्रोल रिजीम का। और ईरान ये समझता है कि मिसाइल्स जो हैं उसका लास्ट डिफेंस है। तो मिसाइल पे ईरान जरूर रेजिस्ट करेगा, और जब ये टेबल पे इशू आएगा तो यकीनन डायलॉग में डेडलॉक आ जाएगा, और उसके बाद अमेरिका को मौका लगेगा। देखिए, अमेरिका ने बिला वजह अपना ये लिंकन जो है एयरक्राफ्ट कैरियर वहाँ मूव नहीं किया है। इस वक्त 2 एयरक्राफ्ट कैरियर हमारी विसिनिटी में है और एक मेडिटेरेनियन में है। दे आर ऑल फोकस्ड ऑन ईरान। दूसरी तरफ इसराइल बिल्कुल तैयार है, क्योंकि वो पीठ पीछे रशिया से रिक्वेस्ट कर रहा है कि आप हमारे ईरान को बता दें हम इंटरेस्टेड नहीं हैं, लेकिन दरपर्दा वो इसमें इन्वॉल्व हैं। दूसरी तरफ अमेरिकन जहाज पोर्चुगल में भी हैं, बुल्गारिया का भी नाम आ रहा है, पोलैंड का भी नाम आ रहा है। यानी हर तरफ से तैयारी। अगर ये बिल्कुल डिसाइडेड नहीं है कि ईरान पे हमला करना है, तो इतना ज्यादा वेपन और इतने ज्यादा एडवांस वेपन्स को क्यों इस थिएटर में पहुंचाया गया? मुफ्त तो नहीं है। ये जो एयरक्राफ्ट कैरियर्स का मूवमेंट है या जो उनकी डिप्लॉयमेंट्स हैं, ऑलरेडी इब्राहिम लिंकन की डिप्लॉयमेंट को 1 साल हो गया, विच इज एबनॉर्मल। तो मुसलसल डिप्लॉयमेंट पे फिर भी वो लाके ईरान के करीब खड़ा कर दिया है। अब ईरान का भी रिस्पॉन्स क्या होगा? क्या जो लास्ट ईयर का जून वाला एपिसोड है रिपीट होगा, या ईरान ने उससे लेसन सीखा है और अपनी लीडरशिप को और अपने सिस्टम्स को डिस्पर्स किया है ऐसी जगहों पे जो डिफिकल्ट टू डिटेक्ट एंड अटैक है? तो ये एक बहुत बड़ा सवाल है। लेकिन अल्टीमेटली लग ये रहा है कि इतना क्योस फैलेगा रीजन में कि ये जो अलायंसेस की बातें कर रहे हैं वो तो वो करेंगे ही करेंगे, लेकिन उसके रिस्पॉन्स में मुसलमान मुल्कों ने या हमारी रीजनल कंट्रीज में क्या करना है, ये बहुत बड़ा सवाल है। तो हमें इसको देखना होगा, अपनी पॉलिसीज को एडजस्ट करना होगा, और अफगानिस्तान और टेररिज्म जैसे आप कह रही थी उसको हमें इन फोरम्स पे डिस्कस करने की जरूरत है। प्रॉब्लम ये है कि गाजा पीस फोरम जो है, या पीस बोर्ड जैसे हम कहते हैं उसको, वो एक अजीब और गरीब एजेंडा पे काम कर रहा है। शायद उनको भी अभी नहीं पता कि उन्होंने क्या करना है। उन्होंने यूएन से रोल छीन लिया है, लेकिन क्या काम करना है, कैसे करना है, अभी तक वो सब वेग है। पाकिस्तान ने ट्रुप्स नहीं अभी तक कमिट किए, हो सकता है बहुत जल्दी पाकिस्तान पे प्रेशर पड़े। लेकिन हमारे लिए एक बात है कि इजराइल को कभी भी पाकिस्तानी ट्रुप्स पसंद नहीं आएंगे। हमारा एक डेफिनेट रोल रहा है यूएन के पीस मिशंस में, लेकिन उन जगहों पे हमने कम्युनिटीज के साथ कोऑपरेट किया है। अगर हम इसमें भी पैलेस्टाइन में भी जाएंगे तो ऑब्वियसली पैलेस्टीनियंस के साथ जो हमारी लगाव है या जो उनसे हमारी रिलेशनशिप है ऐसी है कि हमारे लिए बड़े नए मसाइल पैदा हो जाएंगे, और इसराइल के लिए उससे ज़्यादा बड़े मसाइल पैदा होंगे। तो ये इस वक्त हमारे लिए बहुत टेस्टिंग टाइम है। हम अमेरिका के साथ भी रहना चाहते हैं, हमें अपनी भी फिक्र है, अपने नेबरहुड की फिक्र है। इधर टेररिज्म की वजह से हमें अफगानिस्तान पे भी अटैक करने पे मजबूर हो रहे हैं, और अभी अजीब अजीब खबरें आ रही हैं कि हक्कानी साहब जो हैं वो एक लश्कर लेके आ रहे हैं पाकिस्तान की तरफ। तो ये सारी चीज़ें डिमांड करती हैं कि हम बहुत एहतियात से काम करें, अपने ऑप्शंस को प्रॉपरली यूज़ करें,
और कोई ऐसी गलती ना करें जो हमारे खिलाफ इस्तेमाल हो सके। ठीक जियार साहब पंहिंजे ऑप्शंस के पर्पज़ली असांखे इस्तेमालु करणो पवंदो। टेस्टिंग टाइम आहे, पाकिस्तान जी सफ़ारतकारी जे लाइ बि हिकु वॾो इम्तिहान आहे जेका सूरत हाल हिन वक़्तु आहे। अवां कीअं ॾिसो पिया हिकिड़ी ॻाल्हि जेका हिते कई ज़फ़रुल्ला शेख साहब ऐं हसन हबीब साहब त जेको रीजनल अलायंस ठहणु वञे पियो, जंहिंजूं ॻाल्हियूं थियनि पियूं, उन जे जवाब में मुस्लिम मुल्कनि खे छा करणु घुरिजे, कीअं तयारी करणु घुरिजे, उनजो बि ज़रूरु जवाबु ॾिजो। अव्हां जी छा राय आहे, उन ते छा कॉमेंट कंदो? ऐं गॾोगॾु इहो बि त जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे त इहा बि ॻाल्हि थी त पाकिस्तान खे पंहिंजे ऑप्शन्स खे पर्पज़ली इस्तेमालु करिणो आहे त हीअ गाज़ा पीस बोर्ड वारो असांखे हिकिड़ो फॉरम नज़र आयो जंहिंमें पाकिस्तान जी नुमाइंदगी हुई, पर न त उते जीअं मूं ज़िक्र बि कयो, न त उते असीं ॾिठोसीं त गाज़ा जे सीज़ फायर जी वायलेशन जी का ॻाल्हि थी, न उते पाकिस्तान जे क्रॉस बॉर्डर टेररिस्ट एक्टिविटीज़ जी को ज़िक्र थियो, न त पाकिस्तान उन हवाले सां पंहिंजे तव्हां सम्झो पिया त हीअ जेके रिथूं ठारा साम्हूं अचनि पिया, इन्हनि जी अहमियत पंहिंजी जाइ ते, पर अमली जेके फॉरम्स मौजूदु आहिनि दुनिया के जे हवाले सां असांखे उते बि पाकिस्तान खे पंहिंजो मौक़िफ़ या पंहिंजी पोज़ीशन वाज़े करणी पवंदी अञा वधीक। ॾिसो जो कुझु असां डिस्कस कयो आहे काफ़ी हिकिड़ो गंभीर सीनारियो पूरी ख़िते में आहे, मिडल ईस्ट में, साउथ एशिया में बि आहे ऐं उन सां गॾु साउथ वेस्ट एशिया में बि आहे। सो उन हालत में ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी ज़रूरी आहे जेके असां खे मलूज़े ख़ातिर रखणो पए थो या अंडरलाइन करणो पए थो त पाकिस्तान इज़ नाउ ए मिडल पावर एंड दी ओनली मुस्लिम न्यूक्लियर कंट्री। त असांजो वज़न बि घणो आहे, उन सां गॾोगॾु असां ते जवाबदारी बि वॾी आहे। जेकॾहिं दुनिया में अहिड़ा एंटी मुस्लिम जंहिंजो ज़िक्र थी चुको आहे, हाणे हिन में वधीक एम्बिगुटी आहे ई कान, त Israel and India are bent upon organizing a anti-Muslim, जंहिंमें शिया सुन्नी जी ॻाल्हि पिया कनि, इन जो मतिलबु आहे त civilizational clash of civilization has been implemented। जेका पहिरीं ॻाल्हि असां ॿुधी हुई 80s 90s में, उहा हाणे इम्प्लीमेंट थिए पई। सो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त पाकिस्तान खे ॿ ॻाल्हियूं ज़रूरी करणु घुरिजनि। हिकु त पंहिंजे विजन खे क्लियर रखणु घुरिजे त असांजा पंहिंजा जेके नेशनल इंट्रस्ट आहिनि उन में कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। हिकु त असांखे कंहिं तरह सां बि ईरान वारी पोज़ीशन में अचण खां पाण खे बचाइणो आहे। ईअं न थिए त इज़राइल ऐं इंडिया गॾिजी पाकिस्तान जे न्यूक्लियर पावर खे निशानो बनाइनि, के सैंक्शन लॻाइनि या अल्टीमेटली इवन का अहिड़ो ख़ुदा न ख़ास्ता हमले करण जी कोशिश कनि गॾिजी, या को साइबर अहिड़ो को अटैक कनि जंहिंसां डिप्लीटेट करे सघिजे थो न्यूक्लियर एसेट्स खे। हिकु त उन जे ख़िलाफ़ु असांखे एट द स्ट्रेटेजिक लेवल इहो सोचणो, ॿियो स्ट्रेटेजिक लेवल ते इहो सोचणो आहे त जेको हींअर असांजो डिफेंस पैक्ट थियो आहे सऊदी अरब सां, इट इज़ वेरी इम्पॉर्टेंट। हुनखे सस्टेनेबल कराइणो आहे, हुन लाइ हिकिड़ो रोड मैप ठाहिणो आहे ऐं कोशिशि इहा करणी आहे त हुन में टर्की खां अलावा बि जेके मिडल ईस्ट जा मुल्क आहिनि से उन में शामिल थी वञनि ऐं असां अॻिते हली वाई नॉट टू ड्रीम ऑफ अ नेटो। जेकॾहिं इहा ई हिकिड़ी गारंटी आहे त मुस्लमान मुल्क ऐं अरब मुल्क इज़राइल जी ब्लैकमेल खां निकिरणु चाहिनि था आफ्टर 70 years, दिस इज़ दी ओनली गारंटी त पाकिस्तान जहिड़ो मुल्क, टर्की जहिड़ो मुल्क, इजिप्ट जहिड़ा मुल्क, यानी हिन में कैपेसिटी आहे। असां वटि कन्वेंशनल हुन वटि पे आहे, मिसाइल टेक्नोलॉजी आहे, ड्रोन्स आहिनि, ग्राउंड ट्रूप्स आहिनि, बहरिया नेवी बि आहे माशाल्लाह। हींअर त टर्की ऐं पाकिस्तान गॾिजी कोऑपरेशन पिया कनि। सो आई थिंक ईंदड़ 5-10-20 सालनि जे अंदरि असांखे if these countries they want to remain sovereign and they want to protect their sovereignty, छाकाणि जो ईंदड़ 10 सालनि में मां हिकिड़ो तमामु एग्रेसिव इंडिया ॾिसां पियो थो ऐं मिलिटराइज़ इंडिया ॾिसां पियो थो। ऐं हाणे जेका अलायंस थी आहे इज़राइल सां, त हिकिड़ो नॉन मुस्लिम अलायंस वॾो हिते हूंदो जेको चाहींदो त असां अरेबिक जेका सी आहे, जेके हू इंडियन ओशन चवनि था, असां हुनखे अरेबिक सी चऊं था या अरब समुंड चऊं था, उनखे डोमिनेट करण जी हिकिड़ी स्ट्रैटेजी आहे जंहिंमें ऑब्वियसली वेस्टर्न पावर शामिल आहिनि, हुन में यूएस बि शामिल आहे। छाकाणि जो हीउ ख़ितो अञा बि रिच आहे ऑयल जे हवाले सां,
गैस जे हवाले सां असां सभिनी खे ख़बर आहे त ईरान जो अञा बि काफ़ी सारो ऑयल अञा पियो आहे ज़मीन जे अंदरि, छाकाणि जो दे नॉट बीन एबल टू एक्सप्लॉइट। आई थिंक 3 या 4 नंबर ते आहे दुनिया में, गैस में दुनिया में 2 नंबर ते आहे, रेयर अर्थ्स में निकितारूं ते। ऐं असां वटि बि अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान में बि रेयर अर्थ्स जी जेका खोजना थिए पई थी, मां लॻे थो त काफ़ी सारा घणा हूंदा। अफ़गानिस्तान में काफ़ी सारा रेयर अर्थ्स आहिनि। त ईंदड़ लड़ाई जेका आहे सा रेयर अर्थ्स जे लाइ, बिकॉज़ ऑयल खां अलावा इहे ई आहिनि जेके टेक्नोलॉजी खे सस्टेन कंदा। ऐं इहा ई असां सभिनी जी कंसेंसस आहे जेके तालिब इल्म आहिनि मूं वांगुरु इंटरनेशनल रिलेशन्स जा, त फ्यूचर में मुस्तक़बिल में उहा क़ौम ई सस्टेन करे सघंदी ऐं इवन डोमिनेट करे सघंदी जेका टेक्नोलॉजी जे हिसाब सां, इट कैन बी मिलिट्री टेक्नोलॉजी एज वेल एज द सिविल टेक्नोलॉजी, उन में अहेड हूंदी या बराबर हूंदी। The moment, because the world is going to be divided again, have and have nots, technological have and have nots, AI have and have nots. So, both ऐं हू तव्हांखे डोमिनेट कंदा ज़मीन तां न, they will be controlling us from space, from satellites. So I think वक़्तु अची चुको आहे त इस्लामिक मुल्क, अरब मुल्क ऐं जेको साउथ आहे सो गॾिजे वञी पाण खे जेका फ्यूचर एलिमेंट ऑफ नेशनल पावर आहे, दैट इज़ टेक्नोलॉजी, उनखे अडॉप्ट करणु घुरिजे। बिकॉज़ जेके पुराणा एलिमेंट्स ऑफ नेशनल पावर हुआ उहे बि ज़रूरी आहिनि, बट आई थिंक टेक्नोलॉजी इज़ गोइंग टू टेक ओवर एज द मेन डिटर्मिनेंट ऑफ योर पावर। सो इन लाइ ज़रूरी आहे त, ऐं मां ॿी ॻाल्हि अंडरलाइन कयां, छो पियो चवां मां, आई एम मोटिवेटेड बाय दिस अलायंस। सो इज़राइल ऐं इंडिया जी बेसिकली जेका अलायंस आहे सा उन जे लाइ सभ खां अहम नुक़्तो टेक्नोलॉजिकल अलायंस आहे, टेक्नोलॉजिकल कोऑपरेशन आहे। त जेके टेक्नोलॉजीज़ ऑफ फ्यूचर्स आहिनि उनखे कंहिं तरह टैप करणो आहे। इन वटि काफ़ी सारा माण्हू आहिनि, उन वटि ॾाढी ॾाढी टेक्नोलॉजी आहे। सो नाउ वी हैव टू काउंटर इट एंड द ओनली वे वी कैन डू इज़ त असां हिक ॿिए खे कॉम्प्लीमेंट कयूं। जिन वटि पैसो आहे उहो पैसो लॻाइनि, जिन वटि असां वटि अल्हम्दुलिल्लाह मैन पावर आहे ऐं कैपेबल मैन पावर आहे। असां ॾेखारियो मार्का हक़ में त कीअं असां सिस्टमिक वॉर जेका असां लड़ी, ऐं दैट वाज़ ऑल टेक्नोलॉजी। जहाज़ त न वटि राफेल हुआ, वन ऑफ द मोस्ट एक्सपेंसिव राफेल्स। बिल्कुलु असांजो त जहाज़ त बैटल टेस्टेड ई कोन हो, इट वाज़ ऑल सुपीरियर टेक्नोलॉजी। सो आई थिंक टेक्नोलॉजी हैज़ टू बी प्रायोरिटाइज्ड। जी, टेक्नोलॉजी वे फॉरवर्ड आहे। ज़फ़रुल्लाह शेख साहब छा चवंदो, हिन में कुझु ऐड करणु चाहींदो त असांखे बि पाण भरो थियणो पवंदो ऐं कहिड़े रीत काउंटर करिणो आहे जेके हिन वक़्तु असीं अलायंसिस ॾिसूं था, जेके ॻाल्हियूं थियनि थियूं त कहिड़े रीत ही अलाउंसिस छो ठहनि पिया, इन जा मक़सद कहिड़ा आहिनि, उहे तमामु घणियूं शयूं साम्हूं आयूं आहिनि, पर हिनखे काउंटर कीअं करिणो आहे, अञा बि हिन सवाल ते अञा बि हिन सवाल जो जवाबु छा हूंदो, उनजो इंतज़ारु सभिनी खे आहे। असां काउंटर करण बि चाहियूं नथा करे सघूं। असां पाण खे ॾाढो कमिटेड करे छॾियो आहे हुन सां, अमेरिकन सां। ऐं हीउ जेको असांजो पहिरियों हुननि जा असां हुयासीं तालुकात जेके हुया, उन सां एॾो अॻिते वधी विया आहियूं ऐं हुन सां गॾु थी विया आहियूं। ऐं ट्रम्प एॾियूं तारीफ़ूं कयूं आहिनि त असां पंहिंजी शायदि मर्ज़ी कोई 25% हलाए सघूं। ॻाल्हि इहा आहे त असांखे वी हैव टू गो विद दी विश ऑफ दी अमेरिकन्स नाउ। जेको हाणे वारो टाइम जेको आहे, पॉलिसीज़ में चेंजिस ईंदियूं रहंदियूं आहिनि। इहो ज़रूरी न आहे त असांजी ख़राबु पॉलिसी आहे। We are always for the peaceful purposes. हमेशा peaceful purposes आहे ऐं गुड डिप्लोमेटिक जेको आहे पॉलिसी में बिलीव कयो आहे ऐं ॻाल्हियुनि जे लाइ कयो आहे। पर हीअ जेकी शइ प्रोग्राम जेको मां अवल अर्ज़ु कयो, इन प्रोग्राम खां पोइ हिते कोन हटंदा। नओं जेको मेंबर आहे कयो आहे, जो उन्हनि अफ़गानिस्तान खे जेको ख़राबु कयो आहे, उन में हिंदुस्तान जो वॾो रोल आहे। हाणे त अफ़गानिस्तान ऐं हिंदुस्तान ऐं इवन इसराइल जेको आहे, टई डिक्लेयर्ड बाक़ाइदा स्टेट्स आहिनि जेके ओपनली टेररिस्ट एक्टिविटीज़ कनि थियूं। इन्हनि खे न कोई UN जी परवाह आहे, न कंहिं रेज़ोल्यूशन जी परवाह आहे। ऐं बिल्कुलु माण्हू जाते ॾिसो, गज़ा वॉर में इसराइल केॾा मारे छॾिया, मोर देन अराउंड 90,000 शहीद थिया आहिनि हुते। हिंदुस्तान में केतिरा कश्मीरनि खे शहीद थिया आहिनि, कंहिंजी परवाह कान्हे। कोई UN वारो कोई रेज़ोल्यूशन नथो करे। जीआर साहब कुझु ऐड पे करणु चाहियो, जीआर साहब मां कुझु ऐड कंदा गुफ़्तगू में? हा, छाकाणि जो असांखे माण्हू ॿुधनि पिया ऐं आम माण्हू ॿुधे पियो, सो उन में ज़रूरी आहे त कंफ्यूजन दूर थियनि। न, ईअं न आहे त पाकिस्तान विल डू व्हाट अमेरिका वांट्स अस टू डू, नंबर 1। नंबर 2, गेम केॾी बि वॾी हुजे, देयर इज़ ऑलवेज अ रिस्पॉन्स टू दैट। ऐं इहो ई असांजो टेस्ट आहे। यस, वी आर इन द
बोर्ड ऑफ पीस में आहियूं, जो कुझु आहियूं, बट दैट इज़ as long as it meets our principal stance on Palestine, we'll be with them. The moment ऐं इहो चयो वियो आहे that the moment it clashes with our vital interests, we will be not part of it. बस एतिरो मूंखे अर्ज़ करिणो। जी ज़फ़र शेख साहब, असां नवीद साहब कनि। बिल्कुलु सही आहे। इन पास मां इन करे बि चवां जो थोरी असां कमज़ोर विकेट ते आहियूं एज़ फार एज़ उन करे ते अमेरिकन सां तमामु घणो अॻिते असां वधी विया आहियूं। हाणे मिसाली ॻाल्हि, ईरान सां तालुकात असांजा नवां शुरू थी विया आहिनि। हाणे कल्ह टियों ॾींहुं बि मीटिंग थियूं आहिनि, ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं काफ़ी उन सां आहे। कॾहिं बि अमेरिकन्स ऐं इसराइलीस न चाहींदा त असां ईरानियुनि सां गॾु वॾी का दोस्ती रखूं। टर्की जो रोल बिल्कुलु मिडल ऑफ द रोड थी वियो आहे। असां थोरो अॻिते वधी विया आहियूं छो जो असां न्यूक्लियर स्टेट आहियूं, त वी हैव टू बी वेरी 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 केयरफुल इन एक्सरसाइजिंग आवर ऑप्शंस ओपनली। मां सम्झां थो त हाणे मुस्लिम वर्ल्ड खे इहा ॻाल्हि एफर्ट हिकिड़ी थी सघे थी, पर दैट वुड बी वेरी डेंजरस। मूंखे यादि आहे 1974 में इस्लामिक समिट थी, मां पहिरियों अर्ज़ु कयो हुयो, मां हुन में मुंहिंजी ड्यूटी बि लॻी हुई हुते ऐं पंहिंजो मां प्रोफेशनल सिविल सर्विस अकेडमी में हुते। त चवण जो मक़सदु आहे त उन खां पोइ जेके उन अलायंस जो जेको हिकिड़ो थियो ऑटोमन स्टे फॉल खां पोइ पहिरियों वॾी गैदरिंग हुई सॼे मुस्लमाननि जी दुनिया जी हुते। पोइ हशर छा थियो उहा मां हुन में अॻिते कोन थो वञणु चाहियां। मां सम्झां थो हाणे नीड ऑफ द टाइम इहो आहे, OIC कमु न कंदी, बिल्कुलु ख़तमु आहे, उहो ग्रुप संगठन भञी छॾियो आहे। हाणे थोरा रीजनल अलायंसिस थींदा ऐं ॿिया थींदा। हीउ जेको ग्रेटर इसराइल वारो 80s वारो या ॿियो जेको बि सॼो 90s में हिस्ट्री में नथा वञूं उतां उहे उन प्रोग्राम ते कमु कनि पिया। जेको बि आहे फलस्तीन जेको आहे, फलस्तीन के स्टेट जेको आहे उहो जेको अख ॿुट हले थी पई आहे सॼी बेसिकली इहा रांदि हले थी त असां पाकिस्तानी भला उन में केतिरी से आहे। ॾिसो त जॾहिं साम्हूं तव्हांखे नज़र अचे त असां उनजी अलाह साईं जी मदद हुजे, उहा त बिल्कुलु पंहिंजी जाइ ते आहे। उहे त हाणे केतिरा ई मिसाल आहिनि, पर असां पंहिंजी वित ॾिसी अॻिते वधंदासीं। असांखे यू हैव टू बी वेरी वेरी केयरफुल। हाणे भला कश्मीर ते बि अचो पायूं, ॾाढो नथा खणूं, पोइ उन्हनि जिते अमेरिकन सां मीटिंग थिए थी अफगानिस्तान जे नाले में कोन था खणूं। असां पंहिंजा इंट्रस्ट वारा छा विसारे छॾिया न। इन जो मक़सदु इहो न आहे कॾहिं बि, पर टाइम आहे हर शइ जो। रशिया चुप करे वेठो आहे, लॻे यूक्रेन में हुनखे कई वेठा आहिनि। चाइना एतिरो ओपनली सफ़ा कोन थो अचे, अञा टेरिस जूं ॻाल्हियूं थियूं पई हलनि। त मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे त असां लाइ ॾाढो हिकिड़ो चैलेंजिंग सिचुएशन आहे पाकिस्तान जे लाइ ऐं लीडरशिप जे लाइ, त असां वी हैव टू मूव विथ वेरी केयरफुली। पर हिकिड़ी ॻाल्हि जो आहे, जेकॾहिं मुस्लमान मुल्क चाहिनि जेके बिल्कुलु पंहिंजे अलॻि करे छॾियो आहे, उन्हनि कुझु अरब स्टेट्स इसराइल खे रिकग्नाइज़ करे छॾियो आहे। हे जो रीजनल फोरम ठहंदो त 100% उन में कुझु इस्लामिक स्टेट्स बि ईंदियूं ऐं कुझु अरब स्टेट्स बि ईंदियूं। पोइ छा थियो, माना मुस्लिम यूनिटी स्प्लिट थी वेंदी। त मां सम्झां थो हाणे अञा टाइम न गुज़रियो आहे, सऊदी ऐं पाकिस्तान जो पैक्ट त थियल आहे, पर असां जेकॾहिं हिकिड़ो ऑप्शन जेको आहे विच इज़ वेरी वेरी डेंजरस, अहिड़ो को क़दम खणूं जो वरी मुस्लिम यूनिटी लाइ हिकिड़ो नओं प्लेटफॉर्म पैदा कयूं ऐं उन में असां बाक़ाइदा करे फ़िलहालु असां जेको प्रोग्राम कैरी कयूं था वेठा, जेके विज़िट सॼियूं थियनि थियूं पियूं, इनखे एवर्ट करण जे लाइ, ईरान जे करण जे लाइ कयूं था वेठा त इहो अटैक न थिए। पर इहो अटैक थींदो ज़रूरु, जेको बलोच साहब बि चयो, हसन नबी बि चयो, हीअ जेको सॼा ॿेड़ा अॻियां ईअं आहिनि उनजा एॾा ख़र्च आहिनि पर डे जा, तव्हां सोचे कोन था सघो। बिलियंस ऑफ डॉलर्स जो ख़र्च आहे इहो सॼो हिननि ते। पुर्तगाल में जहाज़, हिते जहाज़, हुते फ़ौजूं, ॿेड़ा, इहो त छा था सम्झो। ईरान ते जेकॾहिं थियो त डिसाइसिव अटैक थींदो हिन वक़्तु। ईरान बेशक चए त असां कंदासीं, पर ॾिसो न असां जेके मुस्लमान मुल्क आहियूं, ख़ुदा ख़ैर करे ईरान ते अटैक थियो त पाकिस्तान ते वॾो हुनजो असरु थींदो, छो जो असांजे सराउंडिंग में बि हुननि अफ़गानिस्तान खे तयारु करे छॾियो आहे त बाबा ठगा ठोकी कंदा रहो। त ॻाल्हि आहे त असां वटि वॾा दुश्मन आहिनि। हाणे अफ़गानिस्तान खे मां दुश्मन ई चवंदुसि, ऐं ॿियो इंडिया आहे, शुरू खां वठी आहे, ऐं ॿियो हाणे इसराइल हुननि सां गॾिजे थो पियो। इहो सॼो जेको आहे नॉन मुस्लिम एक्सिस सॼो जेको आहे हुनजी पंहिंजी शयूं हलनि थियूं। त मां सम्झां थो ॾाढो ॾुखियो टाइम जेको आहे असांजे डिप्लोमेसी जे लाइ आयल आहे ऐं असांजे लाइ, ऐं माशाअल्लाह हिन महिल ताईं त सॼो पीसफुल रहे थो, ख़ुदा करे जंग न थिए। पर मां सम्झां थो हिकिड़ो अलायंस थियणु घुर खपे मुस्लमान जो, यूनिटी जो, जंहिं पाकिस्तान कमु करे सघे थो। पाकिस्तान न्यूक्लियर पावर आहे, सऊदी ऐं पाकिस्तान ॿई ॼणा काफ़ी उन्हनि गल्फ स्टेट्स खे या मुस्लिम स्टेट्स ॾे एलटी मोकिलनि, कुझु बि करनि त हिकिड़ो अहिड़ो त ख़ुदा न ख़ासिता त जेकॾहिं हेॾे सॼियूं एफर्ट्स जेके थियनि थियूं इन्हनि खे काउंटर करण जे लाइ पाण वटि हिकिड़ो प्लेटफॉर्म हुजणु खपे मुस्लमाननि जो, जेको अञा न ठहियो आहे। इन्हनि मुस्लमाननि खे हमेशह जुदा कयो आहे,
वो थी सके तो पंहिंजो पास्ट रिकॉर्ड जेको आहे ऑटोमन वारा सम्झंदा हुजनि त बाबा कॾहिं हुननि थियण ई न ॾिनो, हिकु प्लेटफॉर्म ई न ॾिनो आहे जेको आहे। UN बि हुननि वटि आहे सॼी, इहे वीटो पावर्स बि हुननि वटि आहिनि। EU ॾिसो केॾो वॾो ग्रुप आहे, हुनजी का रिप्रेज़ेंटेशन कान्हे यूनाइटेड नेशंस में। मुस्लिम जो एॾो वॾो ग्रुप आहे त का मुस्लिम में का वीटो पावर कोन्हे। नंढा नंढा मुल्क जेके आहिनि यूरोप, फ्रांस, जर्मनी, इहे छा आहिनि, इहे कुझु बि न आहिनि। इन्हनि खे वीटो पावर ॾेई हुननि सॼी शइ पाण वटि रखी आहे। नाउ होल वर्ल्ड इज़ अंडर देयर कंट्रोल। ऐं रशिया खे हुननि कमज़ोर करे छॾियो आहे। यूक्रेन ते हुन फ्रंट ते हुन विढ़नि था पिया। अॼु बि रिपोर्ट आई आहे त UK ऐं ॿियो जर्मनी लाइ कहिड़ो हुयो, उन्हनि बाक़ाइदे हुनखे न्यूक्लियर वेपन्स था पिया ॾियनि। मूंखे ख़ुदा ख़ैर करे त हाणे हिन जी वार जेकी आहे। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ी ॻाल्हि आहे, मुंहिंजी एनालिसिस पकी आहे, हिंदुस्तान चुप करे न वेठो आहे। हिंदुस्तान कॾहिं बि चुप करे वेठो। हाणे मोदी यादि रखी चइजो, अमेरिका ऐं इंडिया कॾहिं बि दुश्मन नथा थी सघनि। तव्हां पास्ट जो रिकॉर्ड तव्हां ॾिसो, अमेरिकन जो हमेशह हुननि चयो आहे त इंडिया इज़ आवर स्ट्रेटेजिक पार्टनर, वी आर अ सीज़नल फ्रेंड, बट इंडियंस एंड अमेरिकन्स आर परमानेंट फ्रेंड्स, याद रखिए। ठीक, ज़फ़र साहब निकाल के क्या बताना हसन साहब, जैसे यहाँ पर बात हुई कि नॉन मुस्लिम जो एक एक्सेस बन रहा है उसको काउंटर करने के लिए एक नए प्लेटफॉर्म की ज़रूरत इस वक्त मौजूद है, और उसमें सऊदी अरब और पाकिस्तान का रोल एक अहम हो सकता है उसको इनिशिएट करने के लिए। उस पर भी कमेंट कीजिएगा। और साथ साथ अभी रिसेंट जो जिक्र हुआ कि एक तरफ ईरान वाला जो ख़तरा है वो भी टला नहीं और वो बदस्तूर वो एक तलवार लटक रही है, लेकिन साथ साथ ये जो अफ़गानिस्तान वाला मामला है इस वक्त और इसको अभी रिसेंटली जिस तरह से इसको डील किया जा रहा है, उस पर क्या कमेंट करेंगे आप, क्या कहेंगे? देखिए, जहाँ तक रीजनल अलायंसेस का है, यस, मुसलमानों के खिलाफ बन रहे हैं हमारे, तो हमें भी ज़रूरत है कि टर्की, सऊदी अरब, पाकिस्तान, इजिप्ट, जो बड़े मुल्क हैं जिनके पास टेक्नोलॉजी भी है, किसी हद तक फौज भी है, तो हम लोग भी अपने अलायंसेस की बात करें, अपने कोऑपरेशन को स्ट्रेंथन करें कि अगर कभी कोई थ्रेट आए तो ये हो कि ये अकेला कोई मुल्क ना हो, उसके और दोस्त हों, उसको अम्ब्रेला प्रोवाइड करें, उसको सपोर्ट प्रोवाइड करें। तो ये तो बहुत ज़रूरी है कि जो इजराइल इंडिया नेक्सस है उसमें US उसके बिल्कुल पीछे, ये दोनों उसके अलाइज हैं, और इनका कोई भी काम अमेरिका से अलाइनमेंट के बगैर नहीं होता है। ये और बात है कि अब ज़्यादातर लोग जो हैं इस पर कन्विंस हैं कि इजराइल जो है अमेरिका को मैनिपुलेट करता है, लेकिन एट द एंड ऑफ द डे ये तीनों एक एक्सेस पे हैं। जहां तक रहा है अफगानिस्तान का, तो देखिए, अफगानिस्तान बतौर स्टिक यूज हो रहा है पाकिस्तान के खिलाफ। जो टेररिज्म है, जो ये बॉर्डर की प्रॉब्लम्स हैं, ये सारी इसलिए हैं कि पाकिस्तान को अंडर प्रेशर रखें, पाकिस्तान को कमज़ोर करें, कहीं पाकिस्तान जो है कोई मेजर रोल प्ले करने की सूरत में ना आ जाए। जैसे जब टर्की स्ट्रांग होने लगता है तो आपने देखा उनकी करेंसी अंडर प्रेशर आ जाती है, टेररिज्म उनके यहाँ जाता है। अब टेररिज्म उनके यहाँ कम हुआ है, लेकिन फाइनेंशियली करेंसी से इतना वीक किया है टर्की को कि टर्की की वो स्ट्रेंथ नजर नहीं आती। हमें भी डेलिब्रेटली अमेरिका कभी भी कोलैप्स तो नहीं होने देगा, क्योंकि पाकिस्तान के कोलैप्स होने की सूरत में उनको ज्यादा प्रॉब्लम नजर आता है, लेकिन वो हमें कभी भी स्ट्रेंथन नहीं होने देंगे। तो जरूरत इस बात की है कि हम अपने जो है प्लान क्लियर करें, अपने जो रीजनल कंट्रीज हैं, जो खासतौर पे मिडल ईस्ट में और ईरान और दूसरे रीजन्स में, उनके साथ अपना कोऑपरेशन प्रमोट करें और अपने आप को टेक्नोलॉजिकली स्ट्रॉन्ग करें। देखें, बाकी सारी बातें तो ठीक हैं, जैसे बलोच साहब ने कहा कि वो स्काई से भी हमें देख रहे हैं, सैटेलाइट से भी हमें देख रहे हैं, ग्राउंड से भी हमें देख रहे हैं, और उनकी जो इनग्रेस है मुल्क में, वो लास्ट ईरानियन कैंपेन में आपने देख ली कि मोबाइल फोन से भी ट्रैक किया। जब लीडर्स ने, मिलिट्री कमांडर्स ने मोबाइल छोड़ा तो उनके सिक्योरिटी गार्ड्स के, जो उनके सिक्योरिटी थी, उनके मोबाइल से ट्रैक किया, बाहर से ट्रैक किया, जासूसी की। तो ये जो प्लान है ये बहुत पुराना है, और ये इससे निकलने के लिए हमें अपनी एसेंशियल डिफेंस टेक्नोलॉजीज पे गौर करना है, हमें अपना दिफा करना है, चाहे वो साइबर अटैक हो, चाहे वो जो सिस्टम के तहत। और अब जैसे हम लोग जो हैं धड़ाधड़ जहाज खरीद रहे हैं ऐसी कंपनी से जिनके पीछे इजराइल है, आपका क्या ख्याल है वो जहाज जो है वो इजराइल को ऑन टाइम न्यूज नहीं देंगे? आप देख लें, कोई भी जो वेपन सिस्टम आता है अमेरिका से, यूरोप से, उसके आप कोड्स को हाथ नहीं लगा सकते। इंडिया इतना करीब है फ्रांस के, लेकिन उन्होंने कोड शेयर नहीं किया राफेल का इंडिया से,
क्यों? वो अपनी खबर पे भी तो अपडेट रखना चाहते हैं। और जहां तक आपने कहा कि रशिया को ट्रैप कर लिया, बिल्कुल कर लिया है। चाइना इंतहाई वीक सिचुएशन में मिलिट्री, इस मौके पे वो कोई इंटरफेरेंस नहीं कर सकता है। तो ऑल इन ऑल ईरान जो इन दोनों बड़े मुल्कों के करीब था और लोगों का ख्याल था कि ये दोनों स्ट्रेंथन करेंगे ईरान को, अब जब कॉन्फ्लिक्ट शुरू होगा तो हमें पता चलेगा कि कौन सी नई चीजें ईरान यूज कर सकता है जो उसने लास्ट ईयर जून में नहीं की थी। क्या जैसे प्रेसिडेंट ट्रंप ने कहा है कि वो अमेरिका को हिट कर सकता है, अमेरिकन इंटरेस्ट को हिट कर सकता है, क्या ये ट्रू है? या ये होगा कि कॉन्फ्लिक्ट के फर्स्ट फेज में ही इंपॉर्टेंट एसेट्स लूज हो जाएंगे और ईरान जो है कमजोर फॉर्मेट में आ जाएगा? क्योंकि देखिए, इसराइल जो है, सारा खेल है इसराइल का। अमेरिका चाहता है कि इसराइल स्ट्रॉन्गेस्ट कंट्री हो इस रीजन का, और फिर सारा एजेंडा जो है वो इसराइल चलाए अमेरिका का, या अमेरिका का एजेंडा इसराइल चलाए, अमेरिका उनका एजेंडा के लिए काम कर रहा है। ये तो एम्बिगुअस है। लेकिन एक बहुत पॉजिटिव डेवलपमेंट जो है रिसेंट ईयर्स में, इसराइल के खिलाफ अमेरिका में और यूरोप में बात होने लगी है। इसराइल को जल्दी ये है कि बिफोर दिस टेक्स शेप ऑफ द पॉलिसी, क्योंकि देखिए यूरोप में और अमेरिका में पहले पब्लिक डिबेट्स होती हैं, प्रोटेस्ट होते हैं, और फिर वो पॉलिसी का पार्ट बन जाते हैं। इसराइल जो जल्दी कर रहा है, बार बार अमेरिका को फोर्स कर रहा है कि अगर वो न्यूक्लियर पे मान भी जाए तो आप मिसाइल पे वो करें, क्योंकि बात हो रही थी न्यूक्लियर की खाली, मिसाइल जबरदस्त उसमें ऐड किए गए। जैसे मैंने पहले उसमें भी कहा पार्ट में कि ये जो मिसाइल है ये नॉन स्टार्टर है। जैसे ही मिसाइल का जिक्र होगा वो मुज़ाकरात कोलैप्स हो जाएंगे और अमेरिका को और इसराइल को मौका मिल जाएगा टू अटैक ईरान। ईरान को भी ये पता है। मैं उनके फॉरेन मिनिस्टर का भी बयान फॉलो कर रहा था, दे सीम्स टू अपीयर रेडी। लेकिन उनका रेडी होना और दुश्मन का उनको दूसरे एंगल से देखना, ये दो अजीब बातें। तो एट द एंड मैं ये जरूर कहूंगा आपसे कि हमें एज मुस्लिम कंट्री टेक्नोलॉजी पे बहुत ज़्यादा जोर देना चाहिए, सिक्योरिटी की जो रिलेटेड टेक्नोलॉजीज हैं उन पे बड़ा जोर देना चाहिए, और अपने सिस्टम्स को सिक्योर करना चाहिए। पता चला हम मोबाइल फ़ोन यूज़ कर रहे हैं, सारा डेटा शिफ्ट हो जाता है। जी हम कहीं मूवमेंट करते हैं, वो डिटेल चली जाती है, हमारे एयरक्राफ्ट मूवमेंट चले जाते हैं। तो हमें इस पे बहुत ज़्यादा सीरियसली काम करने की ज़रूरत है कि हम सिक्योर रहें और मजबूत रहें। जी सर, फाइनल कॉमेंट अवांजो त मुस्लिम मुल्कनि जे हिकु नए प्लेटफॉर्म जी ज़रूरत मौजूदु आहे अॼु, ऐं गॾोगॾु रीजनल अप्रोच सां अॻियां वधण जी ज़रूरत आहे, जेका ॻाल्हि हसन नबी साहब आख़िर में कई, छा चवंदो मां? जी बिल्कुलु। आई थिंक कई दफ़ा तव्हां तारीख़ जे पोयां वेंदा आहियो, पर कई दफ़ा तव्हां पाण तारीख़ लिखंदा आहियो। सो आई थिंक मे बी केतिरो बि अंदरूनी मुखालिफ़त कुझु माण्हुनि जी हुजे मौजूदा लीडरशिप जे लाइ, लेकिन मुंहिंजे ख़्याल में हुननि पंहिंजा कार्ड्स बिल्कुलु दुरुस्त कया आहिनि, स्ट्रेटेजिक कार्ड। ऐं उन्हनि कार्ड्स खे हाणे नई जेकी हक़ीक़तूं असांजे साम्हूं आयूं आहिनि उन मुताबिक़ पाण खे अडॉप्ट कयो आहे। ऐं सभ खां जेका पॉज़िटिव ॻाल्हि आहे, इहा मां बिल्कुलु कंहिं प्रेजुडिस खां बग़ैर सिर्फ़ु एज़ ए एनालिस्ट पियो चवां त हिन हुकूमत या मिलिट्री लीडरशिप एंड द सिविल लीडरशिप जो आहे त उन्हनि रीजनल ऐं इंटरनेशनल सिनारियो खे करेक्ट इंटरप्रेट कयो आहे, सम्झो आहे ऐं एडॉप्ट कयो आहे। छाकाणि जो हिकिड़ी का बि जेका फिक्स फॉरेन पॉलिसी आहे उन में नुक़सानु थी वेंदो आहे। ईरान जो इहो डिलेमा आहे। सो पाकिस्तानी जेका फ्लेक्सिबिलिटी आहे इन द फॉरेन पॉलिसी coupled with your strategic vision and also anchored into your moral compass of principles of your foreign policy on major issues, which includes Bait al-Muqaddas, that is Palestinian state, Kashmir, your own nuclear power, and of course the security of other holy places, now of course Saudi Arab, and of course the peace in the region जंहिंमें ईरान भी शामिल आहे। उन्हनि जे लाइ असांखे कुझु कमु करणो पवंदो ऐं जेका असांजी प्रोएक्टिव डिप्लोमेसी आहे इनखे कंटिन्यू करणो पवंदो। थैंक यू सो मच जी आर बलोच साहब, हसन हबीब साहब, ज़फरुल्लाह शेख साहब, नाज़रीन एक्सपर्ट सी गुफ्तगू आम ॿुधी पंहिंजे फीडबैक असांखे आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।